नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त غوثپور में खबर ॾींदा आहियूं। غوثپور शहर के मलिक मोची पाड़े जो रहवासी नौजवान पौरहित शोकत भयो जेको जहिड़े जी मूज़ी मर्ज़ में मुबतला है, जंहिंजे इलाज लाइ डॉक्टरनि पारां 25 लाख रुपया तलब कया आहिनि, जंहिंजे इलाज लाइ नेशनल प्रेस क्लब पारां पौरहित जे इलाज लाइ इमदादी कैंप लगाए शहर में झोली मुहिम जारी करे छॾी है। वधीक इन्हनि जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवण हो त मां जस्तो पेश कयां غوثپور जी साफ़ी बिरादरी नेशनल प्रेस क्लब जे साथियुनि खे जिन बेहतरीन अंदाज में ही कैंप लगराई ऐं शौकत भाई जो यो ज़िम्मो खयो आहे त जेसी ताईं असां इन भाउ जी मदद न कंदासीं तेसी ताईं असांजी ये कैंप जारी रहंदी। ऐं हाणे मौक़ो आहे पीपल्स पार्टी के त हू पंहिंजी कुझु सार लाइ कारकुन जी न त पोइ मुस्तक़बिल में सिंध हुकूमत खे इहो हिकिड़ो टारगेट हुजे त बरहाल सिंध मां ख़तमु थी वेंदो। ऐं वॾे ॾुख जहिड़ी ॻाल्हि इहा आहे जो असां धरती धणी शाहूकार धरती धणी सिंध धरती जा अॼु असां पंहिंजे बच्चनि जा पिनी करे इलाज करायूं था। हे सॼी असांजी हालत जा ज़िम्मेवार पीपल आहिनि, पर वरी बि उन्हनि खे असां इल्तिजा था कयूं त शौकत भाई जी मदद कयो। जी सिंध मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त غوثپور मोची पाड़े जो जेको शौकत भयो रवासी आहे उहो साबिक़ा यूथ सिटी जो सदर रहियो आहे पीपल्स पार्टी यूथ जो। अॼु हाल इहो आहे त पीपल्स पार्टी जेकी वॾी वॾियूं दावा करे पई सिंध जा बेट खाई वई, सिंध जी ॿियूं शयूं खाई वई, बाबा उन खां हटी करे जेको असांजे साम्हूं जेको केस आहे जेकी कैंप लॻाई आहे नेशनल प्रेस क्लब जे दोस्तनि मजबूर थी 3 महीननि खां वठी शौकत भयो जेको बीमारी जिगर जी बीमारी यानी कि जिगर उनजो जहिड़ो रत पैदा न करे पियो, उहो उन में तमामु शिदत जेके वटि पैसा न आहिनि पीपल्स पार्टी बिल्कुलु सम्झूं पिया त बिल्कुलु उनजी का बि मदद न कई आहे। असां पीपल्स पार्टी क़यादत खे ॿुधाइण था चाहियूं मीडिया जे थ्रू त ख़ुदा रा पंहिंजे क़ौमी कारकुननि जी पंहिंजे वर्करनि जी मालिकी कयो। तव्हां 3 सूबनि में ख़तमु थी चुका आहियो, तव्हां सिंधी क़ौम जी कहिड़ी नुमाइंदगी कंदो? जॾहिं तव्हां पंहिंजे सियासी वर्करनि जी कोन था मालिकी कयो त सिंधी क़ौम जी कहिड़ी मालिकी कंदो? ख़ुदा रा अॻे बि सिंधी क़ौम तव्हां सां नाराज़ वेठी आहे, पर अॼु त तव्हां अहिड़ी हालत जो पंहिंजे वर्करनि खे बि विकिणी छॾियो आहे। इन करे असां मुराद अली शाह के हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे इहा गुज़ारिश कयूं त ख़ुदा रा हिन मसइले खे हाईलाइट कयो, हिन मसइले ते कुझु न कुझु को एक्शन खणो, कंहिं ग़रीब जी ज़िंदगी बची पए। जीअं त शौकत भयो हिकु मिसकीन ग़रीब माण्हू 3 महीननि खां बिस्तरे ते पियल आहे, चूंडियल नुमाइंदनि कंहिं बि उनजी सार संभाल न लधी आहे। ऐं असां सलाम पेश कयूं था नेशनल प्रेस क्लब जे दोस्तनि साफ़िन खे जंहिं कैंप लॻाए उनजी माली मदद जे लाइ ऐं ही साकार जे लाइ सफ़र जारी कयो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।